अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद। क़ुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद। लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम। अवल नाम अलहाजो जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां अव्हां जी मेज़बान प्रहर सैद ऐं अव्हां सभिनी खे सलाम रमज़ान में भली कार चवां थी। ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि आऊं आहियां इरशाद जागीरानी। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैर सां हूंदो। दुआउनि जो सिलसिलो रोज़ जीअं चवंदुसि छॾियो न आहे। अल्लाह कंदो तव्हां पंहिंजे जेके बि कमकार कयो था उन्हनि सभिनी में तव्हांखे सक्सेस मिले, कामयाबी मिले, तव्हांखे मौला पंहिंजी करम नवाज़ी अता कंदो रहे, रहमतुनि में हुजो, बरकतुनि में हुजो। पर हिकिड़ी ॻाल्हि वरी बि तव्हां सां कंदुसि, जॾहिं बि तव्हां वटि का मुसीबत अची वञे, का मुश्किल अची वञे, जॾहिं बि बदहाली अची वञे, जॾहिं बि का परेशानी अची वञे, जॾहिं बि को मसइलो अची वञे त उन वक़्तु थोरो बसि कमु करिणो आहे, रब अॻियां रोई पवंदा कयो। अलाह पाक तव्हांजो आसानियूं करे छॾींदो। ऐं जेको मुश्किलातुनि जो जेको बार आहे न, वज़न आहे जेको ॾुखनि जो, सूरनि जो, दर्दनि जो, उहो वज़न थोरो झको थी पवंदो। रोइणो आहे बसि, दिलि रोअण सां कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि हल्की थी पवंदी आहे। कॾहिं कॾहिं पाण ईअं बि कंहिंखे चवंदा आहियूं त भले छॾियोसि रोए, थोरो दिलि जो भार हल्को करे। जेकॾहिं ईअं ई रोअण सां दिलि जो भार हल्को थींदो आहे त पोइ सोचो त अलाह पाक जे अॻियां रोअण सां केतिरियूं मुश्किलातूं हल्कियूं थी पवंदियूं, वज़न केॾो झको थी पवंदो, स्ट्रेस केॾो ख़तमु थी वेंदो। बिल्कुलु बेशक अव्हां सही पिया चओ। इरशाद चयो वेंदो आहे त स्टार्ट वेयर यू आर, जिथे तव्हां आहियो उतां खां ई स्टार्ट करियो। देरि नाहे थी। जेकॾहिं तव्हांखे शर्मिंदगी थिए थी, महसूसु थिए थी, त मुंहिंजे ख़्याल सां अलाह ताला जे आॾो असांजो को बि पर्दो न आहे। असां माण्हुनि जे साम्हूं शर्मिंदा थी सघूं था, असांखे माण्हुनि जे साम्हूं जेको आहे उहो ॾुखियो लॻी सघे थो, असांखे उन्हनि खां माफ़ी घुरंदे बुरो लॻी सघे थो। पर परवरदिगार जेको रहमान ऐं रहीम आहिनि, उन्हनि जे अॻियां कहिड़ी शर्मिंदगी, उनजे अॻियां कहिड़ो पर्दो, उन्हनि जे अॻियां तव्हां माफ़ी घुरी सघो था ऐं दुआऊं बि घुरी सघो था। सही ॻाल्हियूं खोड़ सारियूं करणियूं आहिनि तव्हां सां। अॼु ख़ासि तौर ते असां उन्हनि मासूम ॿारनि ते बि ॻाल्हाईंदासीं जेके यतीम थी विया आहिनि। सो उन्हनि जी परवरिश, उन्हनि जी सार संभाल, उन्हनि खे कीअं लुक आफ्टर कजे थो। हिकिड़ी फाउंडेशन आहे अल ख़िदमत फाउंडेशन, उन हवाले सां तव्हां सां कचहरी कंदासीं। पर इन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असांजो जेको सहकारी सथु हूंदो आहे, जेकी असां सां ताउन फरमाईंदा आहिनि, उन्हनि जो ज़िक्र ख़ैर पहिरियां कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां साथ निभायो आहे वाइटल टी वारनि। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ॾाढो सुठो जेकॾहिं ज़िक्र निकितो आहे चांहि जो, त पोइ ॾाढी सुठी चांहि, कड़क चांहि वाइटल टी वारा जेकॾहिं पती तव्हां वठंदव त उहा तव्हांजे कमु अची वेंदी। क्विज़ जो शरबत बि ॾाढो मार्केट में ज़बरदस्त आहे। क्विज़ वारा चवनि था सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। नेस्ले मिल्क पैक क्रीम हर दिन खुशी से। सूफ़ी दस्तरख़्वान वारा चवनि था सूफ़ी एतमाद के लिए। पाकोला फ्लेवर्स वेरी हेल्दी वेरी यमी। इन खां सवाइ नेस्ले एवरीडे वारनि जो सहकार आहे, तुम में है कुछ ख़ासि। रूह अफ़ज़ा वारा चवनि था त ज़िंदगी मुबारक। तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। सब रोज़ो वारनि जी वॾी महिरबानी, द चिकन स्पेशलिस्ट। इन खां सवाइ करशी जामेश्री सब पीते हैं। करशी जामेश्री ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। करशी जामेश्री इन करे बि भलो आहे छो त हुन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। अॼोके दौर में भला ख़ालिस शइ जेकॾहिं का आहे त मुंहिंजी नज़र में उहा करशी जामेश्री आहे। करशी जामेश्री पंहिंजे मयार ऐं क्वालिटी खे बरक़रार रखियो आहे। इहो ई सबबु आहे जो खोड़ सारा नेशनली ऐं इंटरनेशनली एवार्ड करशी जामेश्री सर्टिफिकेट माणे चुको आहे। करशी जामेश्री जी का बॉटल तव्हांजे घरनि में मौजूदु आहे या जीअं तव्हां पीअंदा आहियो त कॾहिं तव्हां सोचियो आहे त कीअं इनखे मरहलो तय करे तयारु करे पोइ तव्हां ताईं पहुचायो वञे थो। 265 भेरा चेकिंग थींदी आहे, टेस्टिंग थींदी आहे, उनखां पोइ हिकिड़ी बॉटल तयारु थी करे तव्हांजे हथनि में या मार्केट में पहुचे थी। 276 भेरा शुगर फ्री बॉटल खे चेक करे उनखे बाक़ाइदा मरहलनि मां गुज़ारे मयार ते पूरो लाहे पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। करशी जामेश्री ॾाढो सुठो मशरूब आहे, रिफ्रेशिंग मशरूब आहे ऐं ख़ासि तौर ते उन में जेकी शयूं विधियल आहिनि, तव्हां चवंदो पाणीअ जो फुड़ो बि न आहे त पोइ बाक़ी छा विधियल आहे हिन में। उन में अरक विधियल आहिनि, उन में ख़ालिस निबातात विधियल आहिनि, उन्हनि में ख़ालिस जड़ी बूटियूं विधियल आहिनि जेकी तव्हांखे सेहतमंद रखनि था, जेकी तव्हांखे सुठो
ऐं तवानो रखनि था, हिकिड़ो गिलास 2 गिलास 3 गिलास पीअंदो तव्हांजे दिलि ते बार न थींदो, मूंझ न थींदी। इहो ई आहे कृषि जामे शीरी। तॾहिं चवंदा आहिनि लाइट रिफ्रेशिंग कृषि जामे शीरी, बिल्कुलु लाइट आहे ऐं रिफ्रेशिंग आहे। जेकॾहिं तव्हां सहरी में इफ़्तारी में इस्तेमालु करियो था त बहितर थी वञे थो। लाइट जो त ॿुधाए छॾियोसीं, बाक़ी रिफ्रेशिंग छो आहे, छो जो हिन में 4 हब्स पइलनि जिन में कूलिंग क्वालिटीज़ आहे। हिन जे माशना आहे, ख़सख़स आहे, संदल आहे, गुलाब आहे। तॾहिं हिन जो गुलाब जो रंग जेको आहे उहो ॻाढ़ो आहे। 2 फ्लेवर्स आहिनि, ॻाढ़ो बि आहे ऐं उन खां अलावा इलायची फ्लेवर बि आहे। इलायची फ्लेवर बि जेको जेकॾहिं फ़ोटे जी ॻाल्हि करियां, जेके असां सिंधी में फ़ोटो चऊं था, उहो बि जेको असांखे उञ लॻे थी, उन तासीर जेको उहो घटि थो करे। त पोइ सहरी हुजे इफ़्तारी हुजे, कृषि जामी शीरी जो इस्तेमालु ज़रूरु करियो। उन खां अलावा जेके असां सां गॾु आहिनि सहकार में ब्रिज पावर एंड बैटरीज़, लज़त ने थामा सेहत का हाथ मलका मसाला, लज़त बि हुजे ऐं वरी मथां खां सेहत बि हुजे त पोइ मलका मसाला ई इस्तेमालु करियो। इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे। GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे जेको तव्हां असां सभु यूज़ करियूं था ख़ुशबुनि लाइ। अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा। टैंक बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। टैंक बि तमामु बहितरीनु मशरूब आहे, उहो बि जेकॾहिं अव्हां यूज़ कंदा त सुठो रहंदो। छो जो सहरी में इफ़्तारी में स्पेशली रमज़ान में जेकॾहिं असां यूज़ कंदासीं, छो जो हुन में विटामिन C आहे ऐं विटामिन C जेको आहे इम्यून सिस्टम के बूस्टअप करे थो। शौकत खानमन की सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समर रस बनाए 1 बोतल बनाए 35 ग्लासेस। हिकिड़ी बोतल में अव्हांखे 50 ग्लासेस मिलन था। ॿियो अव्हांखे छा खपे? आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म। डायमंड सुप्रीम फॉर्म जी जेकॾहिं ॻाल्हि न कजे तॾहिं बि ऑल ओवर द वर्ल्ड जेकॾहिं ख़बर आहे, डायमंड सुप्रीम फॉर्म जो जेको फॉर्म आहे उन खां वधीक सुठो फॉर्म थी ई नथो सघे। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT, क्योंकि SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज FF, ज़मीन की जान फसल की जान, इन्हनि सभिनी जा असां थोरा ई तायूं जे प्रोग्राम में सहकार कनि था। उन खां अलावा इरशाद जे करे असां शेफ जी तरफ़ हलूं, शेफ फैसल जी तरफ़, जेके असांजे इंतज़ार में वेठल हूंदा आहिनि। शेफ फैसल जेको ॾिसंदो आहे त ई कॾहिं हिन तकरीर बंदि कंदा पंहिंजी, त पोइ मूं वटि ईंदा। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? अॼु छा ठाहे रहिया आहियो? अॼु शेक ठाहियूं पिया, जामे शीरी बनाना शेक। ऐं मुंहिंजो सफ़ा फेवरेट शेक अथव अॼु इहो त जामे शीरी ऐं बनाना, वरी बनाना मथे। वाह सही वाह। हिन लाइ केला तक़रीबन 4 खणंदासीं, छाकाणि त थोरो थिक थिए ऐं 4 केला विझण सां गॾु हिन में विझंदासीं। खंड जो मैं इस्तेमालु न पियो कयां, छाकाणि त खंड जी जॻह जामी शीरी ऐं खजूर जो बि इस्तेमालु कयां पिया। खजूर वहीं बि मिठी हूंदी आहे। केला खारकू ऐं जामे शीरी, खारकू नरम वारियूं। त 4 अदद केला विझी छॾंदो ऐं खारकू जेके नरम आहिनि, खजूर इहे 4 खां 5 ॿिज कढी हिन जा सही इहे विझी छॾंदासीं। अच्छा, ये मिठाण लाइ मिठाण लाइ बैलेंस ऐं उन खां अलावा कृषि जामे शीरी त पोइ वरी सही थी वेंदो। ऐं 1 गिलास खीर थधो खीर जी, हुन खां गॾु बर्फ़ कुटियल हुजे बर्फ़, ताकी थधो थी वञे। ऐं कृषि जामे शीरी हिन में विझंदासीं 3 टेबल स्पून, 3 खाइण जा चमचा। वाह वाह। उप्स 3 खाइण जा चमचा कृषि जामे शीरी। वाह वाह। ठीकु आहे, 3 खाइण जा चमचा कृषि जामे शीरी विझी हिनखे हलाई छॾंदासीं। कारकुन जेकी ज़रड़ा आहिनि उहे वरी जॾहिं इहो शरबत पीबो त उन्हनि जो मज़ो पंहिंजो ईंदो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे हीअ जेका ड्रिंक आहे न तमामु घणी हेल्दी ड्रिंक आहे। छो जो हिकिड़ो त बनाना, उन खां पोइ वरी खजूं, उन खां पोइ वरी मथां खां कृषि जामे शीरी खीर, त ॾाढी हेल्दी थी वई हली। सहरी में अगरि पियो त ॾाढी हेल्दी आहे। वाह वाह। बिल्कुलु माना एतिरी हेल्दी आहे जो तव्हां न पियो, तव्हां अॻु में हेल्दी आहियो। न आउं नथी पिया, मुंहिंजे लाइ सही आहे। हा तव्हांजे लाइ सही आहे, ॾाढी सुठी आहे। जी, हे असांजी ड्रिंक तयारु थी वई। इहो त शेफ फैसल सो तयार थी, असांखे ख़बर बि कोन्हे। एतिरो जल्दी थी वई तयार। वाह वाह, ॾाढो सुहिणो। पोइ माना सहरी इफ़्तारी में अगरि तव्हां लेट बि उथो था न त इहा ड्रिंक पी छॾियो। फौरन 1 मिंट में। सही सही सही। वॾी महिरबानी शेफ फैसल, तव्हां प्रोग्राम में साथ निभाईंदा आहियो। हाणे पाण मोज़िज़ महिमाननि तरफ़ वधूं। मोज़िज़ महिमान जेके असांजे प्रोग्राम में पहुतल आहिनि, थोरी देरि पहिरियां मां इशारतुनि तव्हांखे ॿुधाए चुको हुयुसि त अॼु केरु महिमान हूंदो। अॼु उहे महिमान असांजे प्रोग्राम में अची चुको आहे हिकिड़ो दोस्त जेको अल ख़िदमत फाउंडेशन जो मीडिया कोऑर्डिनेटर आहे। सो अल ख़िदमत फाउंडेशन वारा तमामु सुठो कमु कनि पिया। खोड़ सारे अरसे खां वठी उन्हनि जो ज़िक्र असीं कंदा बि रहिया आहियूं ऐं उन्हनि जा बैनर्स वग़ैरह तव्हां मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते स्टॉप्स ते ॾिसंदा बि हूंदव।
हाणे अल ख़िदमत फाउंडेशन जा हूअं त नेकी ऐं भलाईअ जा खोड़ सारा कम आहिनि, पर हिकिड़ो कमु जेको तमामु घणो ज़बरदस्त आहे उहो आहे यतीम ॿारनि जी कफ़ालत जो। जेके ॿार यतीम थी वञनि था, जिन जो सहारो खसिजी वञे थो, जिन जो को छपर छांव करण वारो न आहे, जिन जे घर जी छिति कोन्हे, ईअं खणी चऊं, जिन जे मथां को सायो कोन्हे, उन्हनि ॿारनि जी कफ़ालत करणु, उन्हनि ॿारनि जी सार संभाल लहणु हिकिड़ो त नेकीअ जो कमु आहे। ॿियो वरी इहो आहे त तव्हां बि उन में हिसो ॻंढे सघो था, तव्हां बि उन्हनि सां राब्तो करे सघो था। कीअं राब्तो कंदव, छा कंदव, इन हवाले सां अॼु डिघी कचहरी कंदासीं। अॼु असां सां गॾु आहे सलमान हैदर साहिबु। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो त वॾी महिरबानी, लख थोरा असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। ऐं गॾो गॾु वरी जी जी दीनी ऐं इल्मी ॼाण बि हासिलु कंदासीं प्रोग्राम में, छो त रमज़ान मुबारक जो महीनो आहे, कुझु शयूं अञा रहिजी वियूं आहिनि डिस्कस कंदे कंदे। हूअं त खोड़ सारा ॾींहं थी विया आहिनि, ख़ैरनि सां 24 ॾींहं थी विया आहिनि, पर वरी बि के शयूं जेकी रहियल आहिनि उहे डिस्कस कंदासीं। इन हवाले सां असां कचहरी कंदो अल्लामा अशरफ अली सहतो साहिबु, उनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हांजी तरफ़ केरु आहे? जी जी मुंहिंजी साइड नात खां वेठल आहिनि अब्दुल बासित, अव्हांखे भलीकार चऊं था। अकरामुल हसन अव्हांखे भलीकार चवां थी, ऐं मौलवी अब्दुल गफूर साहब अव्हांखे भलीकार चवां थी प्रोग्राम में। वाह वाह, टई सनाफ़ाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि पहुतल आहिनि। सो स्टार्ट वठूं था, चऊं था त प्रोग्राम में रौनक अञा वधीक हुजे ऐं मिठे मीर मदनी जी का तारीफ़ ॿुधो। छा ख़्याल आहे तव्हांजो? छा ख़्याल, सरवती तमामु साहिब जो बहितरीन आवाज़ ख़्याल ॾाढो आहे। बहितरीन आहे। जी जी अब्दुल बासित साहब जी तरफ़ वञूं था, असांखे नात ॿुधायो। मैं लजपाला ते लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे। मैं लजपाला ते लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे। मेरी आसा उम्मीदां ते सदा बूटे हरे रहंदे। मेरी आसा उम्मीदां ते सदा बूटे हरे रहंदे। कदी भी लोड़ नहीं पैदी मैनू दर दर ते मंगने दी। कदी भी लोड़ नहीं पैदी मैनू दर दर ते मंगने दी। मैं लजपाला दा मंगता मेरे पल्ले भरे रहंदे। मैं लजपाला दा मंगता मेरे पल्ले भरे रहंदे। और निस्बत वालों के लिए शेर के दुआ मंगया करो सगियों किथे मुर्शिद न रुस जावे। दुआ मंगया करो सगियों किथे मुर्शिद न रुस जावे। जिना दे पीर रुस जांदे ओ जिउंदे भी मरे रहंदे। जिना दे पीर रुस जांदे ओ जिउंदे भी मरे रहंदे। ख्याल यार विच मैं मस्त रहना हाँ दिन राती। मेरे दिल विच सजन वसदा मेरे दीदे ठारे रहंदे। मैं लजपाला ते लड़ लगिया मेरे तो गम परे रहंदे। ॾाढो सुहिणो कलाम ॿुधोसीं, जिन जा मुर्शिद मतिलबु रुठल आहिनि त उहे जीअर ई ॼण मोल आहिनि। वाह वाह वाह, छा ॻाल्हि कजे। पोइ हिते वठूं था हिकिड़ो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। केॾांहुं न वञो, असां सां गॾु जो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान।
सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। जेकी ॿार यतीम आहिनि ऐं जेकॾहिं उन्हनि जा पेरेंट्स अॼु असांजो प्रोग्राम ॾिसनि था, असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदा, त उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो थियण वारो आहे, छो त अल ख़िदमत फाउंडेशन इन ॾस में तमामु घणी अॻु भरी आहे। यतीम ॿारनि जी परवरिश कीअं थिए थी, कहिड़े तरीक़े सां थिए थी, इन हवाले सां कचहरी कंदासीं। केतिरा यतीम ॿार हिन वक़्तु अल ख़िदमत फाउंडेशन पंहिंजे बल ते उन्हनि खे पाले रहियो आहे। पालण वारो त अलाह आहे, पालण वारो पर चवंदा आहिनि वसीलो हूंदो आहे, सहारो हूंदो आहे। सो अल ख़िदमत फाउंडेशन जो असां गॾु सलमान हैदर साहिबु गॾु आहे जी। अल ख़िदमत फाउंडेशन जो जेका स्लोगन आहे उहो बि ॾाढो ख़ूबसूरत आहे, कोई ताबीर अधूरी न रहे। हूं त जीअं तव्हां ॿुधायो त काफ़ी प्रोजेक्ट्स ते कमु कनि पिया, पर जेको यतीमनि वारी ॻाल्हि आहे न उहा ॾाढी अट्रैक्टिव आहे, छो जो असां वटि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं चयो त जेको यतीमनि खे पाले थो उहो मुंहिंजो दोस्त आहे। सही चयो तव्हां, पाले अलाह सां ई थो, पर वसीला जेके आहिनि उहे ज़मीन ते ई ठाहींदो आहे। पाण करीम त बाक़ाइदा यतीमनि जा यार हुया न, यार हूंदा हुआ, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मौलाए काइनात बि इहा ई ॻाल्हि चई हुई त तव्हां खां जेके कूफे जा यतीम उन्हनि खे बि इहा शइ चई हुई त जेकॾहिं तव्हां खां केरु पुछे तव्हांजो पीउ केरु आहे त तव्हां चइजो मौला अली अलैहिस्सलाम आहिनि। त उहा ई ॻाल्हि तमामु बहितरीनु ॻाल्हि करे रहिया आहिनि अल ख़िदमत फाउंडेशन वारा। असां वटि जेके सलमान अली साहब मौजूदु आहिनि, मीडिया कोऑर्डिनेटर आहिनि उन्हनि जा, त असांखे सलमान साहब इहो ॿुधाइजो त अल ख़िदमत फाउंडेशन कॾहिं तामीर थी, हुनजी जेका स्टोन हो उहो कॾहिं पियो ऐं उनखां अलावा उहो किथे किथे कमु करे रहियो आहे, छा छा कमु करे रहियो आहे? तमामु वॾी महिरबानी तव्हांजी ऐं सिंध टीवी बि जेको बि अल ख़िदमत जो नेक कमु आहे हुन में तव्हांजो सिंध टीवी जो बि कॉन्ट्रीब्यूशन अची वियो आहे। बेसिकली अल ख़िदमत फाउंडेशन त पाकिस्तान ठहण खां पोइ ई जेके ख़िदमत जा कमु स्टार्ट करे छॾिया हुया, पर 1990 में अल ख़िदमत फाउंडेशन रजिस्टर्ड थी ऐं उन खां पोइ सॼे पाकिस्तान में, बल्कि हाणे पाकिस्तान खां ॿाहिरि बि जिते बि परेशानी ईंदी आहे, जीअं शाम में, बर्मा में, सीरिया में, रोहिंग्या में, इंडोनेशिया में, जिते जिते बि इंसानियत खे तकलीफ़ परेशानी हूंदी आहे, अल ख़िदमत फाउंडेशन उते पंहिंजी रिलीफ जी एक्टिविटीज़ कंदी आहे। उहे त अल ख़िदमत जो कमु 7 एरियाज़ में आहे, 7 शोबाजात में अल ख़िदमत जो कमु आहे। पर बेसिकली छो कि रमज़ान जो महीनो आहे ऐं रमज़ान जे महीने में नेकी जो अजर बि वधी वेंदो आहे, त इन करे अल ख़िदमत कोशिशि कई आहे त यतीम ॿारनि जी कफ़ालत खे फोकस करे इन कैंपेन खे हलायो वञे रमज़ान में, जीअं वधि खां वधि जेके यतीम ॿार आहिनि उन्हनि खे असां फैसिलिटेट करे सघूं। बेसिकली अल ख़िदमत फाउंडेशन 2007 में इन अल ख़िदमत कफ़ालत यतामा प्रोग्राम जो, यानी जंहिंखे इंग्लिश में चवंदा ऑर्फन फैमिली सपोर्ट प्रोग्राम जो बुनियाद रखियो। 2007 में तव्हांखे यादि हूंदो कश्मीर में ज़लज़लो आयो हुयो, वॾो तमामु ख़तरनाक ज़लज़लो हुयो, त उन में इलाही जेके ॿार आहिनि उहे ज़ाहिरा वालिदैन शहीद थी विया, त ॿार यतीम थिया हुया। त उन वक़्त खां पोइ अल ख़िदमत बुनियाद रखियो त हाणे इन्हनि यतीम ॿारनि जी कफ़ालत जे लाइ ज़ाहिर को न को इदारो हुजणु खपे। अगरि इन्हनि यतीम ॿारनि खे असां आवारा या ईअं छॾे ॾींदासीं त ज़ाहिर माशरे जे लाइ परेशानी जो बाइस बणिजंदा, छो जो ज़ाहिर माशरे में बुराई जो अंसर घणो आहे। डेफिनेटली उन्हनि खे अगरि केयर टेक कंहिं जी न हूंदी त डेफिनेटली उहो परेशानी में ईंदा। 2007 में इहो प्रोग्राम शुरू थियो। इन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह अल ख़िदमत जे जेके ज़ेर कफ़ालत ॿार आहिनि उहे 20,000 खां वधीक आहिनि सॼे पाकिस्तान में, यानी 20,000 ऑर्फन्स जेके आहिनि उन्हनि जी कफ़ालत अल ख़िदमत फाउंडेशन करे रही आहे। पर उन में वॾो कॉन्ट्रीब्यूशन ज़ाहिर अल ख़िदमत त हिकिड़ो ब्रिज जो रोल किरदारु अदा करे थी डोनर ऐं यतीम ॿार जे विच में। असल त ज़ाहिर कॉन्ट्रीब्यूशन आहे या असल इफ़र्ट आहे पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि जेके साहिब सरबत या साहिब ख़ैर अफ़राद रहनि था, उन्हनि अल ख़िदमत फाउंडेशन ते एतमाद कयो ऐं अल ख़िदमत फाउंडेशन जेको आहे एॾो वॾो क़दम खयो आहे। असल में यतीम ॿारनि जी जेकी कफ़ालत आहे उहा अक्सर तव्हां ॿुधंदा हूंदव, यतीम खाना उन्हनि जो हाल सफ़ा बुरो हूंदो आहे, का सिचुएशन हूंदी आहे, रुगो बसि खाइण पीअण उन्हनि खे हुते मिलंदो आहे, बाक़ी ॿी का सूरत हाल न हूंदी आहे। पर इहो ॿुधायो गॾो गॾु तव्हां ॻाल्हि सूरत हाल जी कई त आगोश होम्स जे नाले सां इहो सॼो कमु थिए थो, त उते सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु उन ते उते ई मां इंशाअल्लाह इरशाद भाई मां ते अचां थो। अल ख़िदमत जेको ॿारनि जी कफ़ालत करे थी उहा ॿिनि तरीक़े सां करे थी। हिकिड़ो आहे ऑर्फन फैमिली सपोर्ट प्रोग्राम, जंहिंमें यतीम ॿार जी उनजे घर में किफ़ालत थिए थी, उन पंहिंजी अमड़ सां रहे, चाचे सां रहे, मामे सां रहे, उनखे अल ख़िदमत फैसिलिटेट कंदी आहे, उनजी तालीम में, उनजी सेहत में, उनजी तरबियत में, उनजी खुराक में उनखे फैसिलिटेट कंदी आहे, उनजे मदर जे अकाउंट में स्पेसिफिक अमाउंट हले वेंदो आहे ऐं प्रॉपर उनजो चेक एंड बैलेंस बि हूंदो आहे। असांजो हिकिड़ो 100 ॿारनि ते हिकिड़ो इंचार्ज मुक़ररु कयो वेंदो आहे जेको चेक एंड बैलेंस रखंदो आहे, त ॿार पहुचे थो नथो पहुचे, ॿार पढ़े थो नथो पढ़े। ऐं सभ खां ख़ूबसूरत ॻाल्हि हिन में इहा आहे त जेको माण्हू स्पॉन्सर करे थो न, डोनर ते रिपोर्ट बि वञे थी त तव्हांजो ॿारु जेको तव्हां स्पॉन्सर कयो आहे त इहो इन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन में आहे, क्लास में उन घणा नंबर्स खयां आहिनि। जेको माण्हू कॉन्ट्रीब्यूशन करे थो उनखे ओनरशिप मिले, जीअं उनखे ख़बर त पए त मुंहिंजो पैसो कारे थो वञे। अच्छा, ॿियो जेको अल ख़िदमत जो प्रोग्राम आहे यतीम ॿारनि जी कफ़ालत जो, उहो रेज़िडेंशियल प्रोजेक्ट आहे जंहिंखे असां नालो ॾिनो आगोश जो। बेसिकली ऑर्फनेज आहे, ऑर्फनेज असां चवंदा न आहियूं, उनखे नालो असां ॾिनो आगोश जो। तव्हांखे ख़बर हूंदी त आगोश जेको आहे उहो चवंदा आहिनि माउ जी हंज खे, झोल खे, इहो असां नालो ॾिनो आहे। ऐं इहे आगोश जेके प्रोजेक्ट आहिनि उन्हनि ॿारनि जे लाइ जंहिंजो माउ बि न आहे, पीउ बि न आहे, पढ़णु
चाहिनि था, अॻिते वधणु चाहिनि था, त अलख़िदमत फाउंडेशन स्टेट ऑफ द आर्ट बिल्डिंग्स ठाहियूं आहिनि। यानी अगरि फुटेज मां बी रोल्स में अगरि सिंध टीवी हलाए त हुन में ॾिसंदा त तमामु वॾा प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें ॿारनि जे लाइ स्विमिंग पूल्स, ॿारनि जे लाइ तरबियत, ॿारनि जे लाइ ज़बरदस्त। यानी कैडेट कॉलेज अगरि तव्हां विज़िट कया हुजनि, घणा माण्हू ॾिठा हूंदा, कैडेट कॉलेज तर्ज़ जा इदारा आहिनि जिन में उन यतीम ॿारनि जी कफ़ालत फ्री ऑफ कॉस्ट थी रही आहे। ऐं इन वक़्तु पाकिस्तान में 20 खां वधीक आगोश आहिनि, सिंध में 3 आहिनि, कराची गुलशन मेमार में आहे, हाला ज़िला मटियारी रोड ते भिटशा जे भरिसां आहे, ऐं हिकिड़ो टंडो अलायार में राशिदाबाद जी सोसाइटी ठहियल आहे, हुन में आहे। माना गंज ॿार उन में शामिल जी जी तक़रीबन 200 हर प्रोजेक्ट में 200 ॿारनि जेके रहनि बि था, उनजी तालीम, उन्हनि जी तरबियत ऐं तमामु सुठो रिस्पॉन्स मिले थो। यतीमनि लाइ 2 प्रोग्राम ठहियल जी जी बिल्कुलु। अच्छा, मूंखे इहो बि ॿुधायो हाणे विच में यतीम जेकी जिन जो माउ बि न आहे, जिन जी माउ न आहे, जिन जो पीउ बि न आहे, उहो त तव्हां ॿुधायो पियो प्रोग्राम, पर जिन जी माउ आहे यानी बेवा थियल आहे त उन जे लाइ बि को प्रोग्राम आहे? जी बिल्कुलु, उहा तव्हांखे ॿुधाए त ऑर्फन फैमिली सपोर्ट प्रोग्राम उन ई ॿार लाइ आहे जंहिंजो वालिद न आहे पर वालदा आहे, या छोकिरो पंहिंजे चाचे सां मामे सां रहे थो, त ज़ाहिर आहे अक्सर गुरबत में इहा सिचुएशन न हूंदी आहे त उहो ॿार खे पढ़ाए सघनि या तालीम ॾेई सघनि। अलख़िदमत उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में एंटर कंदी आहे, उनखे स्कूल में एडमिशन वठी ॾींदी आहे, उनजी तालीम, उनजी तरबियत, उन्हनि जे लाइ वरी मंथली एक्टिविटीज़ रखियूं वेंदियूं आहिनि। छो ज़ाहिर वालिद जे साए खां महरूम हूंदा आहिनि त मेंटली डिसऑर्डर जो चांस बि हूंदो आहे, त उनखे घटि करण जे लाइ उनजी वालदा सां बि इंटरेक्शन हूंदो आहे त जीअं उहो बि माशरे में सर्वाइव करे सघनि। वालदा खे हुनर सेखारियो वेंदो आहे, उनखे बग़ैर ब्याज जे कर्ज़ो ॾिनो वेंदो आहे जीअं फाइनेंशियली स्ट्रेंथन करे पंहिंजे पाण खे। हिते हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि मूंखे ॿुधाईंदा हलो त जेकी तव्हां ज़िलज़िले जी ॻाल्हि कई, कंहिं ख़ौफ़नाक हादसे जो शिकार थियनि था जेकी माण्हू, उन्हनि जा जेकी ॿार यतीम थियनि था, सिर्फ़ु उन्हनि जे लाइ आहे अलख़िदमत या हूअं बि ओवरऑल अलख़िदमत फाउंडेशन जेको प्रोग्राम आहे उन में कोई बि यतीम ॿार पर उन जो को क्राइटेरिया आहे त उनजे वालिद जो डेथ सर्टिफिकेट हुजे, जीअं ऑथेंटिकेशन थी सघे त वालिद गुज़ारे वियो आहे, ऐं एजुकेशन में दिलचस्पी रखंदो हुजे। असां ओड़े ॿार खे एंटर न कंदा आहियूं प्रोग्राम में जेको पढ़े न, छो डेफिनेटली जेको पढ़े न उहो असांजे कम जो न आहे। कोशिशि कंदा आहियूं त उहो तालीम जी तरफ़ राग़िब थिए, उनखे स्कूल में एडमिशन करायूं, अगरि तालीम में कमज़ोर आहे उनखे एक्स्ट्रा क्लासिस ॾिना वेंदा आहिनि, ऐं तमामु सुठो हिनखे रिस्पॉन्स मिले थो। असां वटि अहिड़ा बि ॿार आहिनि जेके इन इदारे मां पढ़ी को सिविल इंजीनियर थियो आहे, को मेडिकल में वियो आहे, को प्रॉपर आर्मी ऑफिसर थियो आहे। तालीम ॾिनी वञे थी प्रॉपर अलख़िदमत जा पंहिंजा स्कूल आहिनि, जी अलख़िदमत जा चाहे पढ़ी सघे थो, जेके फैमिली सपोर्ट प्रोग्राम, छो जे उहो घरनि में पंहिंजे रहनि था त जेको उनजो नियरेस्ट बेस्ट ऑप्शन आहे उन में एडमिशन वठी ॾियूं था, पर जेको ॿार आगोश में रहे थो यानी असां वटि 24 कलाक रहे थो त अलख़िदमत जा पंहिंजा स्कूल्स आहिनि, प्रॉपर जेके स्टैंडर्ड जा ऑक्सफोर्ड लेवल जा या आफ़ाक लेवल जा जेके करिकुलम आहिनि उहे पढ़ाए वञनि था। तमामु यानी उते डॉक्टर्स ऑन कॉल हूंदा आहिनि, डिस्पेंसरी ठहियल आहे, प्रॉपर उनजी रूटीन ठहियल आहे त फजर ते उथनि था, प्रैक्टिस कनि था, वर्जिश कनि था, स्कूल वञनि था, प्रॉपर सुठी उन्हनि खे डाइनिंग आहे, यानी बेस्ट ऑन बोर्ड फैसिलिटी जेकी अलख़िदमत ॾेई सघे थी उहा ॾेई थी। जी बिल्कुलु जी पुछो कयो, मां छो त पहिरें जेसि ताईं सवाल करे मां चाहियां थो त विच विच में असांखे इहो ॿुधायो तव्हां जेका हेल्प करणु चाहे कोई, दिलि जा खुलियल माण्हू पिया आहिनि, जी बिल्कुलु, ऐं जेकी ॾियणु बि चाहिनि था, टीवी जी मार्फत कोई जेकॾहिं असां हिन वक़्तु को मुखातिब थियणु चाहे या ॾियणु चाहे त उहो कीअं राब्तो करे? बिल्कुलु इरशाद भाई, तव्हां अलख़िदमत जो जेको बि कमु मां तव्हांखे ॿुधायो इहो जेके पाकिस्तान में रहंदड़ जेके साहिब ख़ैर माण्हू आहिनि उन्हनि खां सवाइ त इहो कमु हली नथो सघे। इहो अलख़िदमत जो बिल्कुलु इन में अलख़िदमत जी वेबसाइट्स मौजूदु आहिनि ऐं नंबर स्क्रीन ते बि हलंदो हूंदो, मां ॿुधाईंदो बि हलां 0335455667 इन ते कॉल करे तव्हां कैश कलेक्ट कराए सघो था, चेक कलेक्शन थी सघे थी, बैंक जी डिटेल स्क्रीन ते हलनि थियूं, इन तवसुत सां माण्हू तव्हांजे तवसुत सां इहो कॉन्ट्रीब्यूट करे सघनि था अलख़िदमत में। इन ॿुधाईंदो हलां त हिकिड़े यतीम ॿार जी कफ़ालत जेकी मंथली एक्सपेंसिस आहिनि उहे 4,500 रुपया आहिनि, फैमिली सपोर्ट वारा, यानी साल में अगरि इनखे कन्वर्ट कयूं त 54,000 रुपया अगरि को हिकिड़ो माण्हू ॾिए थो उनजे बिहाफ ते हिकिड़ो साल पूरे साल जेको अलख़िदमत उनजी कफ़ालत करे सघे थी। अगरि उहो ॿार आगोश में रहे थो 24 कलाक, छो जो हुन में एक्सपेंसिस घणा आहिनि, त उहो 1,80,000 रुपया आहे, जंहिंमें ॿार खे रिहाइश, तालीम, तरबियत, कैडेट कॉलेज तर्ज़ जी जेके फैसिलिटीज़ आहिनि, साल में 1,15,000, भले उहो महीनो करे ॾे, ऐं प्रॉपर उनखे रिसिप्ट मिलंदी, प्रॉपर उनखे सर्टिफिकेट मिलंदो, मंथली डोनर खे अपडेट कयो वेंदो त उनजो जेको स्पॉन्सर्ड ॿार आहे उहो इन वक़्तु कहिड़ी सिचुएशन में आहे, कहिड़ी पोजीशन में आहे, उनखे ॿुधायो वेंदो, अपडेट डेफिनेटली बिल्कुलु। इहो रिपोर्टिंग जो सिस्टम तमामु घणो स्ट्रॉन्ग आहे। जीअं अधी ॻाल्हि कई त इन जो अजर बि तमामु घणो आहे, यानी असां सभिनि जी ख़्वाहिशूं हिते सभु मौजूदु आहिनि त असांजो जेको एंड थिए, यानी असांजो इंतकाल थिए, उन खां पोइ असांजी जेकी संगत थिए, असांजी सोबत थिए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थिए। नबी करीम जो पाण हदीस शरीफ़ आहे त अगरि को माण्हू यतीम ॿार जी कफ़ालत करे थो, क़यामत जे ॾींहुं हो ऐं मां हिन ॿिनि वांगुरनि हूंदा, यानी नबी साईं ऐं उहो माण्हू हूंदो जेको यतीम ॿार जी कफ़ालत करे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई, नंबर वरी ॿुधायो, यकीन कर 0335
4555667 इहो नंबर आहे, इन ते कॉल करे तव्हां अल ख़िदमत फाउंडेशन खे डोनेट करे सघो था ऐं 4,500 रुपया खां तव्हां हिकु ॿार जी कफ़ालत करे सघो था ऐं तमामु बुरा न आहिनि। 4,500 में अगरि तव्हांखे क़यामत जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत मिले, संगत मिले, त मुंहिंजे ख़्याल में तमामु वॾो। पर जेके 4,500 नथो ॾियणो चाहे या उनजो वस न आहे त जेतिरो बि तव्हांखे सही सघे थो, जेतिरी बि तव्हांजी जेका आहे सा आमदनी आहे उन मां कुझु हिसो ॻणणो चाहियो था तॾहिं बि अल ख़िदमत जे कम अची वेंदा उहे पैसा। स्पेशली रमज़ान है तो माण्हू ज़कात बि ज़्यादा कढनि था, सदको बि ॾियनि था, सही। त उहा शइ बि ॾेई सघो था। सही हाणे पिरे तव्हां भली सवाल कयो। अच्छा, मूं इहो ई सवाल कयो त अल ख़िदमत फाउंडेशन जेका आहे हू त निमाया आहे हर किथे, सभिनी खे ख़बर आहे इन इदारे जी, पर तव्हांखे अल ख़िदमत फाउंडेशन खे इटसेल्फ इहो आइडियो कीअं आयो यतीमनि जी हेल्प करण जो? बेसिकली पाकिस्तान में 42 लख खां वधीक हिन वक़्तु यतीम ॿार आहिनि, 42 लख में 42 लख। ऐं एशिया जी असां ॻाल्हि कयूं त एशिया में एतिरा वधीक यतीम ॿार आहिनि, अगरि चवंदा आहिनि त ॿारनि जी ज़ंजीर ठाही वञे त जी सॼी दुनिया खे कवर करे वेंदा, पर यतीम ॿार न खुटंदा। उनजी बुनियादी वजूहात ये डिज़ास्टर आहिनि, ये बदमनी आहे, ये परेशानियूं आहिनि। बेसिकली इन ई शइ खे ॾिसंदे असां कोशिशि इहा कईसीं त ज़ाहिर इन जो बि अहसासु हुयो ज़ाहिर त अगरि इहे ॿार असां इनखे ईअं छॾे ॾींदासीं त डेफिनेटली इहे डिस्टर्ब थींदा ऐं पाण डिस्टर्ब थींदा, कंहिं क्रिमिनल एक्टिविटी में वेंदा, कंहिं जुए में या कंहिं ग़लति एक्टिविटी में वेंदा, डेफिनेटली उहा असांजे ॿारनि खे बि डिस्टर्ब कंदा न, छो जे असांजा ॿार बि उहे यतीम ॿार बि हिकिड़े मुआशिरे जा हिसा आहिनि। त इन शइ खे महसूसु कंदे असां इहो प्रोग्राम स्टार्ट कयो 2007 में। त असांखे ऐं असांजो इहो अज़म आहे त 2030 ताईं पाकिस्तान में को बि अहिड़ो ॿारु न हुजे जेको कंहिंजी सरपरस्ती अंडर न हुजे। इहो असल अल ख़िदमत फाउंडेशन जो, ऐं मूंखे यकीन आहे त पाकिस्तानी क़ौम हिन में अल ख़िदमत जो साथ ॾींदी। बल्कि अल ख़िदमत ॾिसो कोई बि एतिरो वॾो कमु आहे त अल ख़िदमत अकेलो इदारो नथो करे सघे या हिकिड़ो माण्हू कोई इहो कमु नथो करे सघे। असां ऑर्फन केयर फोरम ठाहियो आहे, जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि सॼे पाकिस्तान में जेके यतीम ॿारनि जी कफ़ालत ते कमु कनि थियूं, उन्हनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु कयो आहे। त छो जे इहो कमु अहिड़ो आहे जो हिकिड़ो इदारो नथो करे सघे। पर जंहिं माना इहो वतो आहे अलम माना खयो आहे, उनजी साथ ॾियणो, बिल्कुलु हेल्प करणो, बिल्कुलु सभु गॾिजी करे मिलनि, सभु इदारा गॾिजी करे मिलनि, कीअं इन कम खे अॻिते वधाइजे। ऐं पाकिस्तानी क़ौम में वरी अचीवमेंट इन में इहा थी त 15 रमज़ान ते यतीम ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो। ऐं अल ख़िदमत इहो इनिशिएटिव वरितो, OIC में इनखे अप्रूव करायो, सेनेट में इहो बिल मंज़ूर करायो, उन खां पोइ क़ौमी असेंबली में इहो बिल मंज़ूर करायो। मक़सदु इहो ई आहे त आम माण्हू जे दरमियान इहो पैगाम ॾिनो वञे त इहे ॿार असांजा ॿार आहिनि, इन्हनि जी कफ़ालत असांजी ज़िम्मेदारी आहे ऐं इन जो जेको रिज़ल्ट आहे या इन जो जेको नतीजो आहे या बदिलो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे त नबी जी रफ़ाक़त तव्हांखे मिलंदी। कचहरीअ में पैगाम बि अची वियो, डेफिनेटली वॾी महिरबानी तव्हांजी। रफ़ाक़त जी ॻाल्हि थी त मूं सोचो नाज़ जी तरफ़ हलजे। बिल्कुलु लख थोरा साईं तव्हांजा प्रोग्राम में ॾाढो सुठो लॻो ऐं नेकी ऐं भलाईअ जा जेके कम थियनि था सिंध TV उन्हनि सां गॾु आहे। बिल्कुलु, थैंक यू सो मच। हाणे ना थिए कलाम ॿुधंदासीं पाण। जी बिल्कुलु, इकरामुल हसन जी अल्लाह रे ये हुस्न सफ़र कैसा लगेगा, अल्लाह रे ये हुस्न सफ़र कैसा लगेगा, अल्लाह रे ये हुस्न सफ़र कैसा लगेगा, कैसा लगेगा। महराज की मंजिल पे बशर कैसा लगेगा, महराज की मंजिल पे बशर कैसा लगेगा, महराज की मंजिल पे बशर कैसा लगेगा। और मैं पेश करूं जानो जिगर कैसा लगेगा, मैं पेश करूं जानो जिगर कैसा लगेगा, कैसा लगेगा। सरकार के कदमों में ये सर कैसा लगेगा, सरकार के कदमों में ये सर कैसा लगेगा। बड़ा प्यारा लगेगा, बड़ा अच्छा लगेगा, बड़ा सोना लगेगा। और जब लौट के आऊँगा मदीने के सफर से, उस प्यारे सफर से, जब लौट के आऊँगा मदीने के सफर से, उस प्यारे सफर से, जब लौट के आऊँगा मदीने के सफर से, उस प्यारे सफर से, उस सोने सफर से, फिर मैं कैसा लगूंगा, मेरा घर कैसा लगेगा, मैं कैसा लगूंगा, मेरा घर कैसा लगेगा। बड़ा सोना लगेगा, बड़ा प्यारा लगेगा, बड़ा अच्छा लगेगा। अल्लाह
हर ये हुस्न सफर कैसा लगेगा, कैसा लगेगा। मेराज की मंजिल पे बशर कैसा लगेगा, मेराज की मंजिल पे बशर कैसा लगेगा। और गौसुल बरा से पूछिए बगदाद पे चलकर, बगदाद में चलकर। गौसुल बरा से पूछिए बगदाद में चलकर, बगदाद में चलकर। बगदाद से तैबा का सफर कैसा लगेगा, बगदाद से तैबा का सफर कैसा लगेगा। बगदाद बड़ा अच्छा लगेगा, बड़ा सोना लगेगा, बड़ा प्यारा लगेगा। गौसुल बरा से पूछिए बगदाद पे चलकर, बगदाद पे चलकर। बगदाद से तैबा का सफर कैसा लगेगा, बड़ा प्यारा लगेगा, बड़ा सोना लगेगा। मैं पेश करूं जानो जिगर कैसा लगेगा, मैं पेश करूं जानो जिगर कैसा लगेगा। हाँ कैसा लगेगा। सरकार के कदमों में ये सर कैसा लगेगा, बड़ा प्यारा लगेगा, बड़ा अच्छा लगेगा, बड़ा सोना लगेगा। वाह जी वाह, वाह जी वाह। अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक बार वरी तव्हांखे वरी कार चऊं था अल ख़िदमत फाउंडेशन जे हवाले सां तव्हांखे खोड़ सारी ॼाण ॾिनी पर हाणे वरी दीनी ॼाण बि तव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं उहा ॼाण तव्हां ताईं पहुचाईंदासीं जंहिं जे बारे में तव्हांखे अञा इल्मु नाहे। सो असां सां गॾु अलामा अशरफ अली सहतो साहिबु आहे। अशरफ साहिबु सभ खां पहिरियां त मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुसि त अॼु इतफ़ाक़ सां ॻोठ में हिकिड़ो कज़ियो बि थी वियो। सो जेको रोज़े में बि हुयो हमरा, त रोज़े में जेको हुयो उहो गुज़ारे वञे त उन जे बारे में छा आहे, को क़ुरान हदीस जी रोशनी में कुझु ॿुधायो। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मुबारक फरमान आली शान जेको रमज़ान मुबारक में इंतकाल फरमाए थो, इन दुनिया फ़ानी मां पूछ करे वञे थो त रमज़ान में उन जो हिसाब किताब न थींदो। अच्छा, हा, माना डायरेक्ट सिधो जन्नत में आहे, सिधो जेको जन्नत में आहे। जंहिं उन शिरक कयो हूंदो, जंहिं शिरक कयो हूंदो त उन जो हिसाब किताब थींदो। बाक़ी जो उन जा सगीरा कबीरा गुनाह हूंदा त अल्लाह रब्बुल इज़्ज़त रमज़ान जी बरकत सां उन जा गुनाह माफ़ फरमाईंदो, भले केतिरा बि वॾा गुनाह छो न भले केतिरा बि गुनाह हुजनि। छो रमज़ान मुबारक जो महीनो ई अहिड़ो आहे जॾहिं इंसान पैदा थींदो आहे त उन मौत जो वक़्तु बि पहिरियां ई मुक़ररु हूंदो आहे। त रमज़ान मुबारक में उनजो त ईअं जेको रोज़े जी हालत में इंतकाल करे वञे त नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त उहो क़यामत ते उनखे रोज़े जो सवाबु मिलंदो। अच्छा, क़यामत ताईं जेसि ताईं क़यामत ईंदी तेसि ताईं रमज़ान मुबारक ईंदो रहंदो। जेतिरा बि रमज़ान आयो त उनखे रोज़े जो सवाबु मिलंदो रहंदो। उन ॾींहं खां वठी क़यामत जे ॾींहं ताईं जेतिरा बि रमज़ान ईंदा सभिनी रोज़नि जो उनखे सवाबु मिलंदो। जीअं हमरा को हज वेंदे वेंदे इंतकाल फरमाए वञे त हदीस पाक तव्हां ॿुधी हूंदी त उनखे क़यामत ताईं जेतिरा बि हज थींदा उनखे हर हज जो सवाबु मिलंदो। माना हमरा जेको गुज़ारे वियो गुज़ारे उनजे पोइरनि खे इहा ख़ुशख़बरी ॾियूं नवी त बाबा डायरेक्ट जन्नती आहे। पहिरियां सबर जी तलक़ीन कजे उन्हनि खे, उन खां पोइ ख़ुशख़बरी ॾिजनि त तव्हांजो जेको शख़्स रोज़े में इंतकाल करे वियो आहे त अलाह सां उमेद आहे त अलाह सां उनखे जन्नत अता फरमाईंदो। बस हिकिड़ी शर्त में शिरक कयल न हुजे, शिरक न हुजे, अलाह ते ईमान हुजे, अलाह ते ईमान हुजे, अलाह जे रसूल। भला हाणे इहो ॿुधायो त जेकी माण्हू रमज़ान जो ही महीनो छिड़क ठॻीअ में गुज़ारनि था, माना गफ़लत में गुज़ारनि था, उन्हनि जे बारे में छा चवणु चाहींदा। अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो मुबारक फरमान आली शान, तव्हां मस्जिद नबवी जी सीढ़ी ते चढ़ो पिया, हिकु दफ़ो कयो आमीन, वरी ॿी सीढ़ी ते पैर रखियो, वरी कयो आमीन, वरी टीं सीढ़ी ते पैर रखियो त वरी चयो आमीन। त सहाबा इकराम मौजूदु आहे त या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तव्हां सीढ़ी ते चढ़ो था आमीन चओ था, तव्हां 3 दफ़ा आमीन चयो त चईं जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम मूं वटि आया आहिनि ऐं उहे फरमाइनि था या रसूलल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जेको शख़्स तव्हांजो नालो ॿुधी उन ते दुरूद पाक न पढ़े अल्लाह ताला जी उन ते लानत हुजे।
जेको दुरूद पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ॿुधी उहो न पढ़े त अल्लाह ताला उन जी अल्लाह जी ऐं अल्लाह जे फरिश्तनि जी वरी ॿी हदीस उन जी वरी ॿी जॻह ते जंहिंमहिल आमीन चयो त हुन जीअं कयो दुआ कई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहर लॻी वई त वरी ॿियो जेको उन आमीन नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आमीन चयो त हज़रत जिब्रील अमीन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको रमज़ान मुबारक खे हासिल करे यानी रमज़ान जो मुबारक उन जी ज़िंदगी में अचे त उहो रमज़ान में रोज़ा रखी तरावी पढ़ी या क़ुरान पाक पढ़ी पंहिंजी बख़्शिश न कराए सघे त अहिड़ो शख़्स बि लानती आहे। अहिड़ो शख़्स बि जेको आहे जीअं उहो चवंदा आहिनि त जंहिंजो बदनसीब अहिड़ो शख़्स बदबख़्त बदनसीब आहे जेको रमज़ान मुबारक जो महीनो पंहिंजे ज़िंदगी में अचेसि ऐं उहो रमज़ान मुबारक में नेकी न करे। वरी हिते बि टी इहा ॻाल्हि हुई त जंहिंमहिल फरमायो त जेको पंहिंजे वालिदैन मां हिक खे बुढ़ापे जी शक्ल में पाए पुराणा ज़ईफ़ थी वञनि त उन वक़्तु पाए त उहो उन जी ख़िदमत करे जन्नत हासिल न करे त उहो बि शख़्स जेको आहे बदनसीब आहे उहो बि उन सही पाण करीम उते बि आमीन चयो। केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि इहे टई शयूं जेकॾहिं तव्हां में आहिनि त महिरबानी करे सुधारे छॾियो। ऐं इहे टई शयूं असां निग्लेक्ट कंदा आहियूं। तव्हां ॾिसो केॾियूं वॾियूं टे शयूं वॾियूं आहिनि जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उते मोहर लॻाए छॾी आमीन चई इन ॻाल्हि ते जेकॾहिं असां नात जी तरफ़ हलूं छा वाह वाह ॾाढो सुहिणो थींदो पोइ त जी मौलवी अब्दुल गफूर करीम खे संदसि तरह असांखे नात ॿुधायूं। बिस्मिल्लाह। जिया सोहणो गुलनि में आ गुलाब जो गुल जिया ज़ोर गुलनि में आ गुलाब जो गुल अहिड़ी तरह सां आ मुंहिंजो मदनी मिठल जिया सोहणो गुलनि में आ गुलाब जो गुल जिया ज़ोर गुलनि में आ गुलाब जो गुल अहिड़ी तरह सां आ मुंहिंजो मदनी मिठल जिया सोहणो गुलनि में आ रहे याद अव्हांखे न याद किसो अचो महबूब मुंहिंजो मुंहिंजी अख सां ॾिसो रहे याद अव्हांखे न याद किसो अचो महबूब मुंहिंजो मुंहिंजी अख सां ॾिसो ॾिसो वारसंदो जे हिकिड़ो हिसो अल्लाह ॾिसो वारसंदो जे हिकिड़ो हिसो किरी कदमनि ते अव्हां पवंदो गुल जीअं सुहिणो गुलनि में आ गुलाब जो गुल अहिड़ी तरह सां आ मुंहिंजो मदनी मिठल जीअं सुहिणो गुलनि में आ जीअं मारीअ खे हो मलीर मिठो जीअं खाजनि में खंडु खीर मिठो जिया मारीअ खे हो मलीर मिठो जिया खाजनि में खंडु खीर मिठो जिया पीरनि में सुहिणो दस्तगीर मिठो अल्लाह जिया पीरनि में सुहिणो दस्तगीर मिठो अहिड़ी तरह सां आ मूंखे मुंहिंजो मिठल जिया सुहिणो गुलनि में आ गुलाब जो गुल अहिड़ी तरह सां आ मुंहिंजो मदनी मिठल जिया सुहिणो गुलनि में आ महबूब जा ग़ुलाम त ॿिया बि घणा मां ग़ुलाम नबी कहिड़ी हा बहणा महबूब जा ग़ुलाम त ॿिया बि घणा मां
ग़ुलाम नबी कहिड़ी हा महणा मूंखे कहिड़ी ख़बर मां वणा न वणा ला मूंखे कहिड़ी ख़बर मां वणा न वणा जो हाहू आका मुंहिंजी आनक मुल जीअं सुहिणो गुलनि में आ गुलाब जो गुल अहिड़ी तरह सां मुंहिंजो मदनी मिठल जीअं सुहिणो गुलनि में आ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सुहिणे नबी करीम जी ॾाढी सुहिणी तारीफ़ हुई ऐं जेका इन में पस मंज़र जेको हो पेश मंज़र उहो ॾाढो कमाल हो ॾाढो सुहिणो ऐं इहो बिल्कुलु इन में को बि शक न आहे त गुलाबनि में जेको सभ खां वधीक ॾाढो सुहिणो हूंदो आहे बिल्कुलु ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ईअं ई आहिनि ऐं अलामा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि इरशाद अलामा साहब सां पंहिंजो जेका आहे गुफ़्तगू हली रही हुई अलामा साहब असांखे इहो ॿुधाइजो त ईद वेझो अचण वारी आहे ऐं असां में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जंहिंमें इख़्तिलाफ़ आहिनि पाण में ॻाल्हाइनि न पिया त उन्हनि जे बारे में अव्हां छा चवंदा? ॿिनि माण्हुनि खे जेके ठाहे थो परचाए थो उनजो शर्फ़ कहिड़ो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम को माण्हू कंहिंखे तालुक़ जोड़ण लाइ या उनजो सुलह कराइण लाइ त कूड़ ॻाल्हाइणु हमेशह हराम आहे पर हिकु हालत में कुझु हालत में कूड़ ॻाल्हाइण बि जाइज़ थी वेंदो आहे। मिसाल मुंहिंजी नाराज़गी हुजे कंहिंसां टियों शख़्स अचे ऐं मूंखे चवे फलाणो तव्हां सां तव्हांजी वॾी तारीफ़ कंदो आहे तव्हांजी हर हमेशह ॻाल्हि कंदो रहंदो आहे मां हुनखे तव्हांजी ॻाल्हि कई उन माशाअल्लाह सुभान अल्लाह चई अहिड़े हिसाब सां वरी हुनखे वञी मुंहिंजी ॻाल्हि ईअं करे हालांकि असां गुफ़्तगू अहिड़ी न थी हुजे हा बहितरीन ॻाल्हि करे त हू तुंहिंजे बारे में माशाअल्लाह सुठियूं ॻाल्हियूं पियो करे तुंहिंजे बारे ऐं हमेशह तुंहिंजे बारे में ठाहिण लाइ माना हालांकि मां चयूं न हुजनि हू विच में वञी कूड़ ॻाल्हाए त उन जे असां ॿिन्ही जी सिला थी वञे त हिन जो कूड़ बि माफ़ आहे ऐं हिनखे जेको आहे वॾी फज़ीलत ऐं अगरि तव्हांजी सुलह न थिए त ऐं सुलह वग़ैरह कोशिश करे हुन पंहिंजे हिसाब सां साफ़ हूंदी हुनखे त कूड़ जो गुनाह न मिलंदो ऐं जेको सायो करे क़तई रहमी करे थो त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो जेको ॼाणे करे क़तई रहमी करे थो उहो पंहिंजो ठिकानो जहन्नम में करे उहो पंहिंजो ठिकानो जहन्नम में ॻोल्हे सघे। ऐं ॿी रिवायत में सैयदना सिद्दीक़ अकबर खां रिवायत आहे त जेको माण्हू कंहिंजी दिलि तोड़े थो हा त अल्लाह ताला ते वाजिब आहे त उनखे जहन्नम में वाजिब हिकु शब्द माना ज़रूरी दिलि में अलाह रहंदो आहे दिलनि जो ख़्यालु कयो दिलियूं न टोड़ियो ऐं दिलनि में नफ़रतूं न रखो छो जिते अल्लाह सां ई आहे उते मोहबत आहे त वधीक सुठी ॻाल्हि आहे मतां कंहिंजी ॾुखाई दिलि अल्लाह नाराज़ थी वेंदी इहा ॻाल्हि ॿुधी वेंदो आहे कंहिंजी दिलि जोड़े थो त ईअं हदीस जो पसे मंज़र माना जीअं चवंदा आहिनि तस्वीर का दूसरा रुख त इन हदीस जो पसे मंज़र ॿी तरफ़ ॾिसजे जेको ॿिए कंहिंजी दिलि जोड़े थो तोड़ियलनि जी दिलि जोड़े थो त अल्लाह ताला ते वाजिब आहे त उनखे जन्नत नसीब करे। अलामा साहब इहो त थियो जॾहिं असां पाण में माना विड़ियल आहियूं ऐं ॿियो केरु असांखे ठाहे पर जेकॾहिं असां पाण में विड़ियल आहियूं कावड़ियल आहियूं त उन्हनि खे पाण खे मतिलबु गुनाह थिए थो या न जॾहिं असां ॿिए सां ॻाल्हायूं न हिकु ॿिए लाइ दिलि में रंजिशूं रखूं उनजे बारे में छा ॿुधाईंदा? जी रंजिश जो त क़तई रहमी जेकी नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो जेको चाहे थो पंहिंजी उनजी उम्र में ऐं उनजे रिज़्क़ में बरकत थिए त उहे पंहिंजनि सां मोहबत करे उहा पंहिंजनि सां सिला रहमी करे त इहे ई शयूं ॾिसी माण्हू जेको आहे माण्हुनि सां ॾिसो अॼु ज़माने में हर माण्हू रोज़ी लाइ परेशान हर माण्हू कंहिं न कंहिं डिप्रेशन में एतिरी त कंदो उनजो जेको आहे सुठी उनखे सलाह ॾींदो या उन ते हथु रखंदो ॿ माण्हू सां गॾु आहिनि त पंहिंजनि सां उनखे हमेशह मिली जुली रहिजे नफ़रतूं दूर कजनि रंजिशूं दूर कजनि या उनजी बुराई चाहण सां या उनजो जेको आहे तकबुर उन सां रखण सां या उनजी चुगली करण सां हुन अॻियां जो त नुक़सानु कुझु कोन्हे। इहो वरी असां औरतुनि खे गुज़ारिश कंदासीं त रूबरू गिलाऊं न कयो अल्लाह छो त औरतूं कचहरी करे 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 पोइ आख़िर में वरी चवंदियूं आहिनि अदी असांजो छा वञे औरतूं नाले में ख्वार आहिनि पर मर्द बि कुझु घटि न आहिनि उहे बि ईअं ई बस सॼियूं ॻाल्हियूं करे पोइ आख़िर में अदी असांजो छा वञे इनमें औरतूं सिर्फ़ ख्वार आहिनि मर्द बि घटि न आहिनि मर्द बि बिल्कुलु ईअं ई कनि था। बहरहाल इहो वरी ॿिए भेरे कंहिं प्रोग्राम में एसो कंदासीं हिन मौज़ूअ खे हाणे भला छा था कयो जी नात जी तरफ़ तव्हांजी इजाज़त सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी इमरान अनवार साहब कादरी साहब खे चंदसि त उहे असांखे नात ॿुधाइनि। जो नबी का गुलाम हो जाए जो नबी का गुलाम हो जाए
उसका आला मकाम हो जाए, उसका आला मकाम हो जाए। और काश ऐसा हो सुबह हम के में, काश ऐसा हो सुबह हम के में, और मदीने में शाम हो जाए, और मदीने में शाम हो जाए। और जो दुरूद सलाम पढ़ते हैं, जो दुरूद सलाम पढ़ते हैं, उन पे दोज़ख हराम हो जाए, उनका जन्नत में नाम हो जाए। आदतें बद मेरी ये छुट जाएं, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। आदतें बद मेरी ये छुट जाएं, तेरे अच्छों में नाम हो जाए। और इश्क इमरान को भी कर दो अता, इश्क इमरान को भी कर दो अता, इश्क इमरान को भी कर दो अता। बस ये तेरा गुलाम हो जाए, बस ये तेरा गुलाम हो जाए। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं त नाज़रीन मोटी ईंदासीं, तव्हां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ॾींहं वञनि था गुज़रनि था, बाक़ी कुझु ॾींहं बचिया आहिनि। रमज़ानुल मुबारक जा महिमान आहे रमज़ान, वरी अॻिले साल तव्हां असां मां को हुजे अलाए न हुजे। इन जे करे मग़फ़िरत बि वठी छॾी अथव त मुबारकूं अथव, ॿाॾायो अथव त मुबारकूं अथव। जहनुम जी बाहि मां छोटकारे जो ही आख़िरी अशरो हले पियो। जेतिरो थी सघे नेकियूं कमायो, चङायूं कयो, भलायूं कयो, कंहिंजे लाइ खॾ न खोटियो। अक्सर माण्हू हुन में पाण किरी पवंदा आहिनि। सो हाणे भला हा सही था चओ, खॾ में हमेशह असां पाण ई किरी पवंदा आहियूं, असांखे विसरी वेंदो, असां पाण ई किरी पवंदा आहियूं। इन जे करे ॿियनि लाइ आसानियूं करियो, राहूं ठाहियो, ऐं इन सुठियुनि ॻाल्हियुनि खां जे करे पाण नात तरफ़ हलूं। वाह वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे तव्हां। जी, असांखे प्रोग्राम में बिलाल कादरी साहब जॉइन कयो, उन्हनि खे चवंदसि नात ॿुधाइनि असांखे। मदीने से बुलावा आ रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, मदीने से बुलावा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है,
मेरा दिल मुझसे पहले जा रहा है, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, यहाँ मर्जी नहीं चलती किसी की, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने वाला ही बुलवा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, नवासों का वो सदका बांटते हैं, नवासों का वो सदका बांटते हैं, ज़माना उनका सदका खा रहा है, ज़माना उनका सदका खा रहा है, और मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, मेरा दिल भी तू अपने साथ ले जा, अकेला क्यों मदीने जा रहा है, अकेला क्यों मदीने जा रहा है, मदीने से बुलावा आ रहा है, शबे फुरकत से घबरा रहा है, मदीना आपका याद आ रहा है, मेरा दिल मुझसे पहले जा रहा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ो तमामु पुण्य आपको बहितरीन पसंदि हो, आवाज़। असां ॾे बि अचे अलाउ करे, असां बि आसवंद आहियूं, उमेदुनि में आमीन आहियूं। आमीन हाय, आमीन, हाय, जल्दी हाय, ईंदो, हाय। जल्दी हाय, ईंदो, हाय। ऐं असां बि मदीने जो दीदार वाह, कंदासीं। वाह, वाह। अलामा साहिब इरशाद असां सां गॾु मौजूदु जी, आहिनि। जी, जी। अलामा साहिब असांखे इहो ॿुधाइजो त असां फिद्यो वर्ड जेको आहे उहो काफ़ी दफ़ा ॿुधूं था, उनजी शरीयत में छा हैसियत आहे? जी, को शख़्स रमज़ान मुबारक में रोज़ा नथो रखी सघे, जी। एतिरो बीमार आहे जो उनजे सही थियण जी उम्मीद बि न आहे, कंहिंखे अहिड़ी बीमारी हूंदी आहे जो ज़िंदगी भर लाइ डॉक्टर चवंदा आहिनि इहा बीमारी लाइलाज आहे, अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें रोज़ा नथो रखी सघे, ऐं ॿियो अहिड़ो शख़्स आहे जेको शेख फ़ानी जेको पोइ उहो भले एतिरो जवान कुरान हुजे, हाँ जवान हुजे, बीमारी हुजेसि अहिड़ी अच्छा। जो सेहतमंद उम्मीद ई न आहे उनखे मुंहिंजी सिहत थींदी, सही, सही। अहिड़ी बीमारियुनि में अहिड़ी मुब्तला हूंदा आहिनि हिन वक़्त में बि, त उन जी उम्मीद ई न आहे त मां जेको 2 साल खां 3 साल खां 5 साल खां पोइ बि उम्मीद न आहे। डॉक्टर चई छॾींदा आहिनि कॾहिं कॾहिं बाबा लाइलाज थी वेंदो, लाइलाज करे डॉक्टर मोकिलियो आहे, इलाज कोन्हे पोइ जेसीं ताईं हलियो अमरा। जेसि ताईं हली। सही। ऐं ॿियो हूंदो आहे शेख फ़ानी, शेख फ़ानी उनखे चइबो आहे जेको एतिरो कुराड़ो हुजे जंहिंमें ताक़त न हुजे, ज़ईफ़ हुजे, बिल्कुलु कुराड़ो जीअं चवंदा आहिनि, त उहो पंहिंजी उमिरि ताईं वञी पहुतो हुजे, झूनो हुजे हा जुनू हुजे, सही। त उनखे चइबो शेख फ़ानी। उहे ॿई शख़्स रोज़ो न रखी सघनि त उनखे शरीयत चवंदी आहे हाणे तव्हां फिदियो अदा कयो, अच्छा अच्छा त तव्हां उन रोज़े जे बदिले एतिरो माल जेतिरो सदका फ़ितर जो हूंदो आहे, मिसाल हिन वक़्तु सदका फ़ितर 200 रुपया तक़रीबन आहे, अच्छा अच्छा त उहो हिकु रोज़े जो तव्हां 200 रुपया कंहिं ग़रीब कंहिं मिसकिन खे 200 रुपया ॾियो त तव्हांखे उहो रोज़े जो जेको फ़र्ज़ु आहे मथां उहो लही वेंदो, सही। रोज़े जो फ़र्ज़ु उन गुनाहगार तव्हां न थींदव, तव्हां फिदियो अदा करे उनजो थी वेंदव। पर हाणे मूंखे इहा ॻाल्हि ॿुधायो, हिते वरी ॿी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु चाहियूं था त जेको माण्हू ज़ईफ़ आहे, जेको रोज़ो नथो रखे फिदियो हुन ते लाज़िम आहे, पर ज़ईफ़ बि आहे ग़रीब बि आहे, हाणे ग़रीब छा आहे करे, पोइ छा करे? ग़रीब बि आहे ज़ईफ़ बि आहे, पैसो बि कोन्हे जो फिदियो अदा करे, पाण मिसकिन माण्हू आहे, पोइ जेको फितरो सदको मिले उन मूं ॾे छा भला, हा उन मोरी ईअं करे। हा जो ईअं थियो न, ॾिसो कंहिं मिसकिन खे ॾिए थो त मिसकिननि में वरी क़िस्मूं बि अची वेंदियूं आहिनि न, मिसाल हाणे पंहिंजे
पुट पोटे खे नथो ॾेई सघे अच्छा पंहिंजे पीउ हुनखे एतिरो शेख फ़ानी हूंदो पीउ त गुज़ारींदसि पहिरियां ई पर पंहिंजे पुट पोते खे या पोटी खे नथो ॾेई सघे बाक़ी पंहिंजे भाउ खे ॾेई थो सघे अच्छा पंहिंजे जेको आहे चाचे खे ॾेई थो सघे अहिड़े हिसाब सां जेके हुनजा माना पंहिंजे जेके रत मां रिश्ता अथसि जेके पुट या धीउ मां उन्हनि खे नथो ॾेई सघे अगरि ग़रीब हुजनि तॾहिं बि न ॾे न उन्हनि खे नथो ॾेई सघे इहो फितरो ऐं इहो ज़कात उन्हनि खे नथो ॾेई सघे फितरो बि नथो ॾेई सघे ज़कात बि नथो ॾेई सघे पंहिंजो ग़रीब हुजे त उनजी हेल्प न कजे उहो भाउ खे ॾेई थो सघे खालू खे ॾेई थो सघे जीअं मासियुनि खे ॾेई थो सघे ऐं पाड़े वारनि खे ॾेई थो सघे पुट खे नथो ॾेई सघे पुट खे नथो ॾेई सघे पंहिंजे ज़ाल खे नथो ॾेई सघे पंहिंजे पोटनि खे नथो ॾेई सघे ईअं हुजे त पंहिंजा घर में माना घर में सेटिंग करे इहो भलो आहे ॿिए जो कमु त उन करे भाउ उन में अलॻि अची वेंदो आहे ऐं ईअं ई जेको आहे फिदियो वरी नमाज़िन जो मिसाल त हिकु शख़्स आहे जो मौत अचण डॉक्टरनि चयो हाणे 3 ॾींहंनि में गुज़ारे वेंदो हाणे उहो चए थो मुंहिंजूं 2 सालनि जूं कज़ा नमाज़ूं रहनि थियूं त हाणे उहो मरी वेंदो छो जो फ़र्ज़ नमाज़ ॿियो कंहिंजी अदा न कंदो आहे त उहो जंहिं महिल गुज़ारे थो न त उन वटि एतिरो माल आहे उहो पंहिंजे पुटनि खे चई वञे त मुंहिंजी जेको आहे नमाज़िन जो फिदियो अदा करे छॾियो त हर नमाज़ जो सदका फ़ितर जेतिरो फिदियो हूंदो आहे 200 रुपया यानी हिकु ॾींहं जो 1000 रुपया त अहिड़े हिसाब सां 2 सालनि जी काउंटिंग करे ओतिरो माल उनजे फ़क़ीरनि खे मिस्किननि खे उनजी औलाद ॾेई छॾे त इहो बि माना उन त फ़र्ज़ जेके नमाज़ूं हुयूं उहे फ़र्ज़ न था नमाज़ जो बि फिदियो आहे रोज़े जो बि फिदियो आहे भला जेके खैर ख़ैरातूं कयूं था त इन्हनि जो सवाब बि मरहूम खे मिले थो जी 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 खैर ख़ैरात वग़ैरह इहो सवाब मरहूमनि खे बिल्कुलु मिले थो या हदीस पाक में साबित आहे त हिकिड़ो साहिबी रसूल आयो चई या रसूल सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुंहिंजी अमड़ हिन दुनिया मां इंतकाल करे वई आहे त मां उन लाइ बहितरीन कमु कहिड़ो कयां त नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त हिन वक़्तु मदीने में पाणी जी ज़रूरत आहे त तव्हां वटि एतिरो माल आहे त पाणी ख़रीद करे ग़रीबनि खे ॾेई छॾियो उनजे नाले ते जेको आहे वालदा जे त उन साहिबी रसूल हिकिड़ो कुओं ख़रीदे छॾियो खूह ख़रीदो ऐं उहो जेको आहे उन ते लिखी छॾियो त हीउ जेको आहे फलाणे साहिबी जी माउ जे नाले सां कुओं आहे ईसाले सवाब लाइ कुओं आहे त जेको ग़रीब अचे उन मां छो जो उन वक़्तु कुफ़ार कंहिंखे पाणी पीअण बि न ॾींदा उहे पैसनि सां ॾींदा हुया त उन उहो कुओं ऐं उहो खूह ख़रीदे उहो फ्री में जेको आहे जेको हिन मां पाणी पीअणु चाहे जेको हिन मां पाणी खणणु चाहे उहो हिन खां खणी थो सघे पंहिंजी वालदा लाइ ईसाले सवाब रखायो त इहो ईसाले सवाब क़ुर पाक पाण बिस्मिल्लाह पढ़ी चवणु इहो ईसाले सवाब पुॼाए थो सघे हिकु दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह चई चइजे मां पंहिंजे वालदेन लाइ ईसाले सवाब पिया त इहे आसान शयूं माण्हू ईअं न चवे मूंखे टाइम मिलंदो त मूंखे हिकिड़ो सिपारो पढ़ी वालदेन खे सवाब कंदो त उहो टाइम आहे हिकिड़ो मिंट आहे हिकिड़े मिंट में 3 मरतबा कुल वल्लाह शरीफ़ पढ़ी थो सघे इन ॻाल्हि में उन खां पोइ असां माइटनि खे ॾियूं जी बस वॾी महिरबानी साईं तव्हांजी तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो हिकिड़ी ॻाल्हि एड कंदा हलूं त पंहिंजे बचनि जी सुठी सुहिणी तरबियत कयो तव्हांजे गुज़ारे वञण खां पोइ घटि में घटि तव्हांजे नाले जा के कुल बि पढ़नि तव्हांजे लाइ के खैर ख़ैरातूं बि कनि ऐं तव्हांखे टाइम ॾियनि मतिलबु तव्हांजी क़ब्रिस्तान ॾे के गुल छटण बि अचनि सो इहा जेका दुनियावी जेका तालीम आहे न इहा पंहिंजी जॻह ते कुझु दीनी तालीम तरबियत इंतिहाई लाज़िम आहे पंहिंजे बचनि जो तमामु घणो ख़्यालु रखो सो आख़िर में वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामेश्वरी वारनि असां सां साथ निभायो उन्हनि जी वॾी महिरबानी करशी जामेश्वरी ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे पीअंदा कयो ऐं पीअण खां पोइ तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थींदो तव्हांजी उञ घटि थींदी 1-2-3 गिलास पी सघो था दिलि ते मुंहुं जबार करण वारो हीउ शरबत न आहे करशी जामेश्वरी में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त स्टैंडर्ड जेको आहे हुनजो जेका क्वालिटी आहे उन मयार खे बरक़रार रखण जे नतीजे में उनखे खोड़ सारा एवॉर्ड खोड़ सारा सर्टिफिकेट पिणु मिली चुका आहिनि 265 भेरा टेस्ट करे पोइ बोटल खे मार्केट में आंदो वेंदो आहे 276 भेरा शुगर फ्री बोटल खे टेस्ट जे मरहले मां गुज़ारे मार्केट में आंदो वेंदो आहे ऐं रिफ्रेशिंग मशरूब आहे पाण बि पीओ पंहिंजे नंढनि ॿारनि खे पीआरियो महिमाननि खे पीआरियो वधीक तव्हांखे पिरह ॿुधाईंदी त करशी जामेश्वरी केॾो सुठो आहे बिल्कुलु बल्कि प्यारनि जी ज़रूरत ई न आहे डिमांड कंदा आहिनि त असांखे करशी जामेश्वरी खपे पोइ सहरी हुजे इफ़्तारी हुजे ॿार त ज़रूरु कंदा आहिनि आउं त पंहिंजे घर में ज़रूरु कंदी आहियां त करशी जामेश्वरी हुजणु खपे पर हाल फ़िलहाल जेको आहे हिते अॼुकल्ह जेको रमज़ान आहे हीउ रमज़ान सिंध टीवी ते गुज़ारियो आहे त हिते बि दस्तरख़्वान जेको आहे करशी जामेश्वरी जो लॻंदो आहे पहिरीं ईअं चवंदा आहियूं असां सभिनी जी डिमांड हूंदी आहे जेके बि वेठल हूंदा आहिनि त करशी जामेश्वरी ज़रूरु हुजणु खपे पोइ सहरी हुजे इफ़्तारी हुजे करशी जामेश्वरी जो इस्तेमालु करियो छो जो रमज़ान जेकॾहिं गर्मियुनि में अॼु हाणे वारो रमज़ान गर्मियुनि में आहे त इहो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त करशी जामेश्वरी में 4 हर्ब्स हूंदा आहिनि जंहिंमें कूलिंग क्वालिटी हूंदी आहे उशना आहे ख़सख़स आहे संदल आहे गुलाब आहे त पोइ करशी जामेश्वरी सहरी हुजे इफ़्तारी हुजे तॾहिं चवंदा आहिनि करशी जामेश्वरी सभु पीते हैं वॾी महिरबानी सबरोज़ो वारनि जी ॾाढो सुठो साथ निभायो आहे सबरोज़ो द चिकन स्पेशलिस्ट
तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। उन्हनि जी वॾी महिरबानी। रूह अफ़ज़ा, ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे तुम्हें है कुछ ख़ास, पाकोला फ्लेवर्स, वेरी हेल्दी, वेरी यम। इन खां सवाइ सूफ़ी दस्तरख़्वान, सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पेक क्रीम, हर दिन खुशी से। क्विज़ जो शरबत मार्केट में मौजूद है, उहो बि करे आज़माए ॾिसो, पी ॾिठो, ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे। क्विज़ ऐं क्विज़ वारनि चवणु आहे त सिर्फ़ु क्विज़ ई पिलाया करो। चांहि जे शौक़ीननि जे लाइ मार्केट में हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त पत्ती आहे, पत्ती जंहिं नाहे वरिती उन्हनि खे ॿुधायूं त वाइटल टी मार्केट में मौजूदु आहे। वाइटल पीओ, भरपूर ज़िंदगी जियो। वाह। उनखां अलावा जेके एनब्रिज पावर बैटरीज, लज्जत ने थामा सेहत का हाथ मलका मसाला, इनेक्स हर घर की ज़रूरत, अखुवत किसी आस को टूटने न दे, GFC बिल्डर्स एंड डेवलपर्स, फॉर्मी परफ्यूम एंड बॉडी स्प्रे, अलखिदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी ना रहे, शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या शारजा शारजा, टैंक बनाए बेहतर मुस्तकबिल रोज़ाना, शौकत खानम उनकी सिर्फ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई, ब्लैक रोज कलर एक्सपर्ट, 7 हर्बल नेचुरल स्किन केयर, हर्बियन समरस, एक बोतल बनाया 35 ग्लासेस, हिकड़ी बोतल मावा के 50 ग्लासेस मिलन था। आराम का नाम है डायमंड सुप्रीम फॉर्म, नंबर 1 क्वालिटी फॉर्म, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, SIUT क्योंकि SIUT अपना है, फातिमा फर्टिलाइजर, सरसब्ज FF ज़मीन की जान फसल की जान, इन्हनि सभिनी जा थोराई तायूं जे प्रोग्राम में सहकार कयो आहे। सो हाणे प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, आख़िर में वेंदे वेंदे बि अब्दुल गफूर साहब खे गुज़ारिश कंदासीं जी बिल्कुलु, त सुठो सुहिणो नातिया कलाम असांखे ॿुधाए, सादत असीं माणियूं। सो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। पिरिया सैयद इरशाद जागीणी मोकिलायूं था। अल्लाह ने के बाद मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, छॾा बारीअ कुल बख़्शे, छॾा बारीअ कुल बख़्शे, बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, उते गौस कुतुब कई अबदाल बि ईंदा हिल, आका जे खज़ाननि मां से झोल भरींदा हिल, उते गौस कुतुब कई अबदाल बि ईंदा हिल, आका जे खज़ाननि मां से झोल भरींदा हिल, सुल्तान सखी सरवर दिलदार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, छॾा बारीअ कुल बख़्शे, बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, जिब्रील बि ईंदो आ सैयद ज सलामी हले, फलकल त अचनि फ़ौजूं गोहर ज ग़ुलामी हले, जिब्रील बि ईंदो आ सैयद ज सलामी हले, फलकल त अचनि फ़ौजूं गोहर ज ग़ुलामी हले, मेलो अमतल हरदम हर वार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, छॾा बारीअ कुल बख़्शे, बदकार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, हिते हर को की न रसे या बख्त जी बाज़िया, सोई तो रसे उतहीं जित जान बुराजिया, हर को न पुजे उतहीं या बख्त जी बाज़िया, सोई तो रसे उतहीं जित जान बुराजिया, जान बजाहली तो ॾिस जिन सार मदीने में, मिलिया मोहब्बत वारनि खे दीदार मदीने में, छॾा बारीअ कुल बख़्शे, बदकार मदीने में,
मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में हाणे हितड़े दिल न लगे हल सोना मुर्शिद दिल बर साईं काहे छॾ सिंध सोहणीअ खे हल लागा पालाहे हाणे हितड़े दिल न लगे हल सोना मुर्शिद दिल बर साईं काहे छॾ सिंध सोहणीअ खे हल लागा पालाहे जान बजाहली तूं ॾिसो जिन सार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में छॾिया बारीअ कुल बख़्शे छॾिया बारीअ कुल बख़्शे बदकार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान